टिन प्रकारन जो थोड़ी देर में अध मुने कलाक में ये शादी जो सत्संग पहिरियों थोड़ो आध्यात्मिक, तंहिंखां पोइ थोड़ो वहिंवारिक, तंहिंखां पोइ घर गृहस्थ। टे प्रकारन जो सत्संग। पहिरियों अध्यात्म। अध्यात्म चइबो आहे परमात्मा छा आहे उनखे थोड़ो समझो, पोइ वरी थोड़ो अॻिते वहिंवारिक ऐं तंहिंखां पोइ घर गृहस्थ ते। मां सभिनी खे निवेदन कयां कोई बि पहुतऊं वरी काई बि गड़बड़ न थी। मां पहिरें ई चयोमांव जंहिंखे न वेहणो हुजे उथी वञे। वेटर लोग बाहर चले जाओ। कोई बि हिते कुझु न अचे ऐं हेॾे उथी हेॾे त कोई अचे ई न असांजे पासे जो डिस्टर्ब थींदो ऐं हेॾे बि कोई न अचे ऐं कोई मथो वथो न आहे टेकणो, बिल्कुलु शांति सां। पानी मत लाना। हिन वेटर खे चई छॾियो हली वञे। हाणे अधु मुने कलाक में कुझु न थींदो, कोई प्यास में साह न वेंदो असांजो। पानी तो सॼो ॾींहुं था पियूं, अधु कलाक काई वॾी ॻाल्हि कान्हे का। पहिरियों आध्यात्मिक छा खे चइजे, हिकु प्रश्न सभिनी सत्संगनि में ईंदो आहे, जीवन जो लक्ष्य छा आहे। जाते काथे अर्थ दार्शनिक कयो वेंदो आहे त भाई परमात्मा खे पाइण। परमात्मा के पाइण यो दार्शनिक एक अर्थ आहे, बाक़ी सच्चाई जीवन जो लक्ष्य, जीवन जेको असां जियूं था इनखे पाए, जीवन के पाती त परमात्मा समझ में ईंदे। त जीवन के पाइण जे लाइ सभिनी खां पहिरियों पंहिंजो पाण खे पहिरियों ॾिस। जंहिं पंहिंजो पाण खे ॾिठो तूं केरु आहे, अॻिते पोइ ॻाल्हि वधंदे। पहिरियों तूं पंहिंजो पाण खे ॾिस। कोई भी माण्हू, हिकु भी माण्हू, कोई भी ॿार हुजे, जवान हुजे, चाहे ॿुढो हुजे, उनखां ख़ाली कोई भी कान्हे। परमात्मा कोई व्यक्ति ना है जाके वही असां भाकी पायूंसि। कोई आकाश में वेठो आहे, तपस्या कयूं त अचे बीह रही हैं, गरुड़ ते चढ़ी करे या कंहिं डांद ते चढ़ी करे अचे। अहिड़ो कोई परमात्मा कान्हे। कॾहिं ये जेके तव्हां कथाऊं पहिरियों ॿुधियूं न, ये ॾंद कथाऊं ॿारनि जा खेल आहिनि। जेके कथाऊं कोई ईंदो बैल ते या कंहिं ते, हाँ भगवान बैलन ते ईंदा, तव्हां हलो जहाज़नि ते, भगवान बैल ते, बैल जे पासे में वेही त ॾेखार। 5 मिंट वेही त बुखार थी पवे। कोई पक्षी ते कोई न, इहो त सिर्फ़ु हिकु ॾंद कथा आहे। परमात्मा कोई ईंदो ई कान। पहिरियों त पंहिंजो पाण खे सुञाण त मां केरु आहियां। जंहिं पंहिंजे अंदर में झाती मारे करे ॾिठो, संतनि ॾिठो, उन्हनि वॾे वाक्य हर शास्त्र में, हर सत्संग में संतन चयो वो परमात्मा कंहिंखां भी अलॻि न आहे। पहिरियों पाण खे ॾिस, पोइ पंहिंजे जीवन खे ॾिस। जीवन खे पाइण ई परमात्मा खे पाइण आहे। असां जीवन में त ईअं था ॼण जियूं पिया, दुखी, परेशान, घर घर में चिंता। या चिंता छो आहे? सभिनी के भविष्य ऐं अतीत, वर्तमान में कोई नथो जी। वर्तमान में जीअण ही परमात्मा में जीअण आहे। तूं पंहिंजे मन खे ॾिस, ओ ॾींहुं राति जेको मन हलाई थो तुंहिंजो, या त भविष्य जी चिंता, ॻणती सुभाणे छा थींदो, ऐं या अतीत में जेको मूर्खताई जेकी थी चुकी आहे असांजी, उनखे हर घड़ी यादि थो करें। तीर कमान मां निकिरी वियो आहे, गोली बंदूक मां निकिरी वई आहे, ॿोली ज़बान मां निकिरी वई आहे, जेकी वापसि ईंदी ई न। ऐं उन मूर्ताईअ खे वेठो तो यादि करें, तो हीअं चयो, तो हीअं ॾिनो, तो हीअं कयो, को हीअं कयो। अड़े हिन में छा वरंदी? जेको थी वियो आहे थी वियो आहे, उनखे विसार। जेको बि थी वियो आहे, अतीत जेतिरो बि थी वियो आहे, उनखे विसार।
और भविष्य जी काई भी गणती न कर। तो वर्तमान में जी, वर्तमान ही परमात्मा है। और वर्तमान में कोई संत, कोई महापुरुष ही जी सघंदो, जेके सुभाणे जी काई चिंता काने का। सुभाणे छा थींदो, अरे जेको सुभाणे पहिरीं ॻाल्हि कल ईंदो ई कान्हे। तव्हां चवंदो सुभाणे न ईंदो छा? न, आज ही ईंदो। सुभाणे जेॾीमहिल ईंदो त अॼु ईंदो की न सुभाणे ईंदो, वरी सुभाणे फिरी वेंदो। कल सुभाणे ईंदो ई न आहे। ईंदो छा आहे? वर्तमान ई ईंदो आहे। तूं जेॾीमहिल बि आहीं त वर्तमान में ई आहीं। सुभाणे थींदो छा? सुभाणे जॾहिं थींदो जीणो वर्तमान में आहे। वर्तमान में तूं जी, तोखे ॾिस। ऐं सभिनी खे मां नथो सम्झां, कोई हिते ईअं फ़क़ीर हुजे, सभिनी खे घर आहे, खाइण पीअण लाइ सभिनी खे हिते। त मुंहिंजो कोई बि अपरिचित त कान हूंदो अहिड़ो जेको ईअं हुजे जंहिंखे कुझु न हुजे। असांखे सभु कुझु आहे ऐं असां गणती था कयूं। सुभाणे छा थींदो? जेको थींदो तूं जी त ॾिस, पोइ ॾिस केॾो आनंद आहे। गणती पूरी ताक़त मां हिकिड़ो दृष्टांत ॾियां सुभाणे जे मथां। हिकु पुराणे ज़माने में राजा हुयो, उहो शहर में निकिरंदो हुयो। उन शहर में हिकिड़े मंदर जे साम्हूं, मंदर में हिकिड़ो पहलवान रहंदो हो। उनखे ॿियो कोई कमु न, सिर्फ़ु माण्हू खीर ॾेई वेंदासीं, उहो पीअंदो डट के। माण्हू ॾेई वेंदासीं, ख़ुशि थींदा हुन पहलवान खे ॾिसी। पहलवान सिर्फ़ु सॼो ॾींहुं छा कंदो? हनुमान चालीसा पढ़े, खीर पीए ऐं डंड बैठक लॻाए। टे ॻाल्हियूं उन में हूंदियूं। कोई सुभाणे छा थींदो कोई परवाह ई न। पोइ ईअं मज़ाक में राजा जी जेॾीमहिल बि हाथी लंघे उनजो पुछ पकड़ेसि, हाथीअ खे महावत रुंबेसि, लो हणेसि, हाथी वधी न सघे। पहलवान पोइ सॼो शहर खिलंदो। राजा जी त फजियत थी वेंदी, हिन पहलवान खे चए केरु? हिनखे कोई न मूंसां मतिलबु अथसि न कुझु अथसि। हे मज़ाक में हाथीअ खे पकड़े थो ऐं सॼा माण्हू ॾिसनि था, हाथी हली नथो सघे। ऐं हे भरंदा ईअं उहो ख़ुशि लॻो पियो हूंदो। खीर ॾे वञनिसि माण्हू, मुछिया खे मरोड़ो खीर पी वेहो त ॿुधायांव हनुमान जी कथा। ऐं डंड बैठक पियो लॻाईंदो हुयो, त थरीर हूंदो हुउसि बढ़िया। कॾहिं काई चिंता न, कुझु बि न, आनंद में। राजा चिंतित हुयो। राजा घुराई हिकिड़े खे, मनोवैज्ञानिक खे घुराए करे चयईंसि, भाई हे भला पहलवान अहिड़ो आहे, माने इहो कुझु करे बि नथो सघां। हे मज़ाक में हाथी खे पकड़े थो ऐं माण्हू बि खिलनि था, मुंहिंजी त फजियत थी वञे। राजा खे चयईंसि, तूं हाणे चिंता न कर, मां हुन जो बंदोबस्तु कयां थो। पहलवान खे घुराईंसि, घुराए करे पहलवान खे चयईंसि, ॿुध, अरे ओॾे कोई मामा जल्दी। पहलवान खे घुराए करे उन मनोवैज्ञानिक थोरो चिंता ॾिनईसि। चयईंसि, सुभाणे तुंहिंजो छा थींदी? अॼु माण्हू तोखे खीर ॾियनि था, पहलवान आहे। सुभाणे तूं ॿुढो थींदे, कोई खीर न ॾींदी, कोई पुछंदी बि कान, हालत थी वेंदे ख़राबु, पोइ तूं छा करे सघंदे? चए पियो, यार इहो त मां सोचियो ई न आहे, मां त खाई पी मस्तु आहियां। चई, न, सुभाणे जी सोच। पोइ चई, छा कयां? चई, तोखे मां हिकिड़ी नौकिरी थो ॾियां। चई, कहिड़ी? चई, हिकिड़ो मंदरु आहे हिते न, हिते सिर्फ़ु तूं शाम जो 6 बजे, हिकिड़ी ॻाल्हि थी, शाम जो राइट 6 बजे तूं ॾीओ ॿार ऐं राइट सुबुह जो 6 बजे ॾीओ विसाए। तोखे रोज़ हिकु चांदीअ जो सिक्को तोखे रोज़ मिलंदो। ग़लती न कजांइ, शाम जो 6 बजे सिक्को मतिलबु तेल ॿारजांइ ॾीओ ऐं शाम जो सुबुह जो 6 बजे विसाइजांइ। बसि एतिरो। अड़े इहो कमु आहे, मां त हूअं ई मंदर में पियो हूंदो आहियां, मूंखे छा आहे, ॿार ईंदुसि चई पर राइट 6 बजे विसाई। अड़े मूंखे कोई कमु ई कान्हे को। पोइ उहो चांदीअ जो सिक्को ॾिनो। चांदीअ जो सिक्को अॼु जे ज़माने में 20 रुपए जो हिकु आहे। ऐं ॾियो हुनखे हिकिड़ो सिक्को चांदीअ जो मिले, याने 15 ॾींहंनि जो खीर हुनजो ईअं फ्रीअ में थी वञे। चए पोइ एॾो सिक्को मिलंदो, मुंहिंजी प्रॉपर्टी बि ठही पवंदी, मंदर में आहियां बि
राजा ॾिसी करे मनोविज्ञानिक खे चईं हेॾिया चई छो ये लहल न त वॼे इहो छा की हिकारी हुनखे सिको ॾींदे चांदीअ जो अञा खीर पी मतवालो थींदो चई साईं तव्हां शांती कयो तव्हांखे जेको चवां हाणे महीनो तव्हां ॿाहिरि न निकिरो महीनो ॿाहिरि न निकिरो महीने खां पोइ निकिरजो चई तूं करें छा तूं हाणे अॻो पोइ ॾिनो अथई तूं सिको उहो अञा खीर पीअंदो अञा हाथीअ खे रोकींदो चइसि पोइ तव्हां बसि करे वियो तव्हां शांती कयो राजा जे लाइ छा कंदो राजा चई मां महीनो न निकिरंदुसि महीनो पूरो पहलवान खे रुपयो मिले पियो पहलवान जी निंड फिटी पई रोज़ शाम जो 6 बजे माण्हुनि खां पुछे टाइम घणो थियो आहे मूंखे ॾीओ ॿारणो आहे वरी ॾिसे सुबुह 6 बजे पहिरां विसाइणो आहे चिंता ॻणती होॾो ॿारणो आहे हेॾो विसाइणो आहे ॻणती चिंता बसि उनखे रुपयो मिले पियो पूरो महीनो इहो थियो ऐं उन मनोविज्ञानिक चयसि हाणे तूं हाथी काए वञ चई छा थींदो चई तूं वञ वियो जेॾीमहिल हाथी काए करे पहलवान बि इंतज़ारु पोइ करे राजा महीननि खां निकितो ई न आहे पोइ जंहिंमहिल ॾिठे राजा अचे थो पहलवान महीने में उहा हालत थी वई हुअसि जेॾीमहिल हाथी आयो पुछीअ खे पकड़ेसि ऐं हाथी जेॾीमहिल हले पियो हाथी वञे पियो हलंदो महिमान पहलवान बि छिकजंदो पियो वञे सॼा माण्हू ॾिसनि पिया अरे छा आहे हे ॻणती रुपयो मिले थो केॾीमहिल थींदा केॾीमहिल सुबुह थींदो सॼी चिंता में ई महीने में ई ताक़त ख़तमु थी वियसि हे हिकु दृष्टांत आहे असांखे सुभाणे जी न तूं हिन महिल जेको बि करीं थो वर्तमान में मां ईअं न चवां कुझु न कर दुकान जी हलाए थो तूं हलाए सुभाणे जी तूं ॻणती न कर हिन महिल तूं ख़ुशि आहीं हिन महिल तूं आनंदित आहीं सुभाणे उहो ई ईंदी अतीत में जेको तो कयो आहे अतीत में जेको तो कयो आहे उहो हिन महिल थी वर्तमान सां ठहंदो आहे भविष्य ऐं तूं भविष्य में चिंतित आहीं ॻणती थो खाए कॾहिं बि भविष्य खिलंदो न ईंदे जेको हिन महिल थी वरी भविष्य बि अहिड़ो ई ठहंदे असांखे सभु कुझु आहे ऐं परमात्मा मां जेको चयुमि जीवन खे पाए जीवन तॾहिं ई पाए सघंदे जॾहिं तूं वर्तमान में हूंदे ॻणती मारे थी ॻणती ॾुखाए थी सदैव सम एव प्रसन्न रहना ही सदैव सम यानी समता भाव सदाई प्रसन्न सदाई खुश सदैव सम एव प्रसन्न रहना ही ईश्वर की सर्व पर भक्ति है तू खुश हाँ तुझे अंदर में प्रेम आ तू परमात्मा में आ परमात्मा कोई मथे न वेठो इते ही आ ये ही आ मां कल बि तव्हांखे घर जी कथा ॿुधाई मां घर मंदिर थी तव्हां ॿिया मंदिर त अजाया था वञो घर तुंहिंजो मंदिर थी घर जा भाती इन्हनि में परमात्मा थी तूं आनंदित थी करे हिन जीवन खे ॾिस पर हिते माण्हू एतिरा दुखी जंहिंजी उमिरि वधियल आहे उनजो त मन टांटरा थो करे जंहिंखे सत्संग कान्हे जंहिंखे शांती कान्हे का उनजो मन एॾो थो हले पियो पोइ नंढा उन्हनि मां परेशान आहिनि मां इन करे थो चवां मां घर में वेंदो आहियां वञी ॾिसंदो आहियां उमिरि 70 पार थी वई आहे माईअ में एॾो मन पियो थो हले चाहे मर्द में पोइ पुट खे बि दखियानुसी नूंहंनि खे बि दखियानुसी पेरे नथी पए मोकिलाए नथी वञे केॾे सां बि ॻाल्हाए थी मूंखे ॿुधाए ई कान थी छा करे थी छा नथी करे मूंखे चए ई कान थी सॼो ॾींहुं थी सड़े तुंहिंजो कहिड़ो मतिलबु तोखे शांती ई कान्हे का बागडोर ॾे नंढनि खे वहीं जेको हिकिड़ो वानप्रस्थ ईंदो आहे भई रहो घर में मुंहुं वणनि में माण्हू जी उमिरि वधे कोई अहिड़ो सत्संग मिले जिथे सत्संग बि अहिड़ो जंहिंमें जीवन में रूपांतरण अचे ईअं न माण्हू वञी सत्संग ॿुधी ईंदा आहिनि
हिकारी कचरो खणी ईंदा आहिनि। हिकिड़ो गांव आहे, कस्बो आहे, टिकाणो आहे, 70 घर आहिनि सिंधियुनि जा। पोइ शाम थींदी आहे, 4 थींदा आहिनि, हिकिड़ो टिकाणो आहे। पोइ सभु मायूं घरनि मां निकिरी करे टिकाणे वेंदियूं आहिनि। पोइ पहिरियों उन टिकाणे में वेही करे पूरे शहर जो कचरो हिक ॿिए खे ॿुधाईंदियूं आहिनि। हिन जो हीअं थियो, हिन जी चोरी थी, हिन जी नुंहुं हली वई आहे, हिन जी नुंहुं अचे कान थी, हीअं थियो आहे, हिननि जे भाउरनि में झगड़ो आहे। इहो सॼो करे हिकु ॿ शास्त्र पढ़ी ऐं घर ईंदी आहे, मां सत्संग ते वई हुयमि। इहो सत्संग बिल्कुलु न आहे। पोइ घर अचे मुड़ुस खे पुट खे ॿुधाए, हिन जी चोरी थी वई, हिन जी ज़ाल नथी अचे, हिन जे घर में झगड़ो आहे, हिन जा भाउर था अचनि। बाज़ार में असां वेठा आहियूं, तूं किथां थी ॿुधी चई इहो? चई टिकाणे मां। न वेंदी घर ते? टिकाणे मां कचरो खणी आई आहियां हिकु। इहो सत्संग आहे। जंहिं सत्संग मां असांजूं आदतूं, असांखे जेके अंदर में ग़लतियूं आहिनि, जेकी दिनचर्या मां असांखां निकिरे थी, उहा असांखां न निकिरे, असांजे अंदर में शांती अचे। जंहिं सत्संग में असांजे अंदर में शांती अचे, सत्संग उहो असां में रूपांतरण अचे, असां मां अंधविश्वास, भर्म, संसार इहे ख़तमु थियनि। सत्संग उहो पोइ जेॾी उमिरि तुंहिंजी वधंदी, उन में तूं हिकारी अहिड़ी शांति हूंदीअ, जेको शांत आहे उनखे घर जा भाती असली छॾींदसि ई कान। चवंदसि तूं असां सां वेह, तूं वेहे थी, असांखे मज़ो थो अचे, असांखे तुंहिंजे पासे में वेहण सां, छो जो उहो शांति आहे। अशांत वारे जे पासे में वेहंदव, जंहिंजे मन अंदर में मन पियो थो हले, किचिरो पियो थो हलेसि ऐं टांटा थो करेसि मन, उन सां नंढा नथा ठहनि पिया। पोइ मां ॾिसां थो घणा माण्हू अनाथ आश्रमनि में, ॿुढा आश्रमनि में, अरे ॿुढा आश्रम ॾिसो, मां हिकिड़ो महीने में लख रुपयो डोनेट कंदो आहे ऐं माउ पीउ उते रखिया अथई, करोड़पति। मूंखे त लॻी करे अहिड़ो मन पोइ ख़राबु थी, मां भेण एॾा पैसा थी पंहिंजे माउ पीउ जे लाइ, भेण खाईंदे छा हिकु फुल्को 2 फुल्का खाईंदा, तूं लख रुपया ॾिए थो उते। वञी करे चयोमांसि, मां भाई छा थो करी पियो यार, मां तो ॾिसी आयो आहियां ॿुढा आश्रम में, मूंखे त दुख थो थिए ॾाढो, तूं उन्हनि खे छो रखियो थी? चई बाबा असां 5 भाउर आहियूं, असांजे अखियुनि ते, पर हिते वरी कमी गड़बड़ थो थिए। हाणे माण्हू ॾोह ॾींदा, चवंदा आहे छोरा ख़राबु आहिनि। छोरा ख़राबु न हुया, वॾा ख़राबु हुया। मां ॾिठुमि उन्हनि जो परिणाम बि ग़लति पियो निकिरे, छो जो जेको तूं कंदे तेको परिणाम त निकिरंदी न। चवंदा आहिनि न, जो बोएगा सो पाएगा, जो बोएगा सो पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या, फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी। जीअं कंदे तीअं मिलंदी, सुठो कयो थी सुठो मिलंदी। हे बाग़बान पिक्चर न आहे, जीवन जी आहे बाग़बान पिक्चर में माउ पीउ सुठो कयो पंहिंजे ॿारनि सां, उहो खेल हुयो। इहो खेल ॾिसी करे घणनि ॿुढनि वरी ॿुढनि पैसा लिकाया। मां ॾिठो मान पैसा लिकायूं, ॾिसी आया खेल, चवनि पिया असांजे पैसा हे असांजे छोरनि खे ॾींदासीं, असांखे कढी छॾींदा ॿाहिरि, इन करे पैसा असां लिकायूं। पंहिंजो पुटु परेशान, नुंहुं बीमार पई आहे, पैसा ई न पिया ॾियनि। पोइ ॾिठुमि तॾहिं परेशान, पोइ पुटु हुननि खे छॾे हली विया। उहो बाग़बान पिक्चर ॾिठी, बाग़बान खेल हुयो, कयो माउ पीउ सुठो, परिणाम ख़राबु निकितो। ईअं प्रकृतिअ में न थींदो, प्रकृतिअ में तूं सुठो कयो आहे तोखे सुठो ई मिलंदो। पोइ ॾिठुमि हिकिड़ो ॿुढो ईअं मरे पियो, उनखे अमृत 5 पुटनि हूंदे मां विधोमांसि। उनजी ज़ाल मूंखे वठी आई, मां हेॾा नुंहर पुट पोटा थी, कोई न, चई कोई कान्हे, असां 2 आहियूं। पर माई दुखी हुई पंहिंजे मुड़ुस जे करे, चई हिननि पैसनि ॾे गाॾे से कबट आहे, पोइ तुंहिंजी झोलो टंगियल थी, बाबा हिन में ॻाढ़ा नोट थी, मुंहिंजे मुड़ुस इहे हाणे वञे थो पियो। ओॾे महिल विधोसीं शरबत, त उहो त गुज़ारे वियो। पोइ माईअ वरी चई हिन भित जे हिते टंगियल थी झोलो, सभिनी पुटनि खां लिकाए लिकाए हिते ॻाढ़ा नोट हुन विधा थी, मुंहिंजे मुड़ुस तूं कढ त इहो झोलो। मां बि थोरो गाॾे से कबट खे थोरो परे कयो त भित ईअं आली,
पोयां टंकी ई का उहा उनखे ख़बर ई न। मुश्किल सां उहो झोलो निकितो, झोलो ॾिठुमि आलो पोलो कढी करे हथ जो विझां, हेॾो भरियल ॻाढ़ा नोट, पर गांधी हुयो ई न, नंबर बि कान हुया, सभु सेवारजी विया पैसा। मैं हे वठि, हे मिलिया थी पैसा, कुझु बि कान मिलंदी, सभु पैसा सड़ी विया थी। जे पुटनि खां बि वियासीं, पैसा बि लिकायासीं, खेल कहिड़ो ॾिसी आया, बाग़बान, बेवकूफ़ी। इहो खेल हुयो। खेल में प्रकृति में जेको थींदो आहे, जीवन में जेको थींदो आहे, जीवन आहे तूं जेको कयो आहे तोखे मिलंदो ई मिलंदो। तो सुठो कयो आहे, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे पुटनि सां सुठी हलियां, तोसां कॾहिं बि न थींदी। ऐं तोखे पहिरीं ॻाल्हि सत्संग अंदर में पहिला शांती थी। मां चाहियां इहो पुट बि तोखे ईअं घुरंदे, नुंहर ईअं घुरंदे, अगरि नथी घुरनी त सम्झजांइ तूं गिड़बड़ा, ॾोह न रजांइ कंहिंखे। परिणाम इहो छो थो निकिरे पियो, परिणाम छो थो निकिरे पियो? पोइ चाहिनि था न, हिन घर में जिन शादी आहे वेठी अथव पाण पुराणी आहे असांजी, सभु नुंहर हे, पर हे घर मूंखे ख़बर आहे ॾाढो बढ़िया आहे, कंहिं ॻाल्हि जी ॾेराणियुनि में चाहे ॿारनि में सभिनी में प्रेम आहे। ईअं हली आहे इहा मीरा, अॼु हेॾी उमिरि अथसि, पर ॾिसंदा आहियूं सभु हिकु इशारे ते हलंदा अथसि, चवंदा अथसि मम्मी जेको चओ। ईअं छो थो थिए पियो? हिन ॾिनो आहे न, कंहिंसां ईअं कयो ई न आहे। हाणे बि ॾिसां अॻिले भेरे आयमि, कुझु हुयो अलाए कि इहा भेण चिड़ायसि पई, राजा लाज चिलाए पई, पर इहा चए पई न मुंहिंजो नुंहर घुमनि, इहे हीअं कनि, इहे हीअं कनि। मां कंहिं चयोमांसि भाई उहो ॾिस पंहिंजे नुंहरनि जे लाइ कीअं थी मिले, तूं उहे नुंहर घटि घुरंदसि। साम्हूं थी खेल सभु, जीवन हिते ई थी, जीवन खे पाए, जीवन खे पाईंदीअ परमात्मा खे पाईंदीअ। कोई परमात्मा ॿियो कान्हे को, मथां ईअं सोची मथे कोई कैलाश पर्वत ते वेठो आहे। इहे सभु कथाऊं आहिनि जेके ॿारनि जूं रांदीका आहिनि। इहे सभु खेल थी, असली जीवन थी, हे जीवन ई परमात्मा थी, हिते ई परमात्मा थी, हाणे थी, हिन महिल थी, हे वर्तमान में ई परमात्मा थी। भविष्य जी न सोच कुझु बि, अतीत में जेको गुज़री वियो उनखे बि यादि न कर। अतीत जेतिरो यादि कंदीअ ओतिरो तुंहिंजो मन क्रोधित थींदो। जंहिंजे अंदर में क्रोध, उहो वहिंवार सही न करे सघंदो। हे पहिरीं ॻाल्हि, जीवन जो लक्ष्य जीवन खे पाए। ॿियों वहिंवारता, प्रारब्ध छा आहे? प्रारब्ध चइबो आहे शरीर, पैसा, परिवार, इन टिनी खे मिलाए करे प्रारब्ध चइबो आहे। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी प्रारब्ध आहे। 5 भाउर आहिनि, 5 जा भले ई भाउर आहिनि, जी 5 आङिरियूं हिकु जेतिरियूं न आहिनि, ते सभिनि जी पंहिंजी पंहिंजी प्रारब्ध आहे। प्रारब्ध छा सां ठहंदी आहे? परिवार, पैसा ऐं शरीर। हे जंहिंजो शरीर जेको आहे इहो असांखे प्रारब्ध सां मिलियो आहे। जेकी असांजो इहे शरीर जहिड़ो बि आहे, कंहिंजो गोरो आहे, कंहिंजो कारो आहे, कंहिंजो नाटो आहे, कंहिंजो ड्रिघो आहे, कंहिंजो कीअं, कंहिंजो कीअं, कंहिंजो मोटो आहे, कंहिंजो सन्नो आहे, कोई विचोलो आहे, उहो हिकु जहिड़ो त कान्हे न। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी प्रारब्ध आहे। सभिनी खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, प्रारब्ध जे हिसाब सां पैसा मिलिया आहिनि। प्रारब्ध जे हिसाब सां सभिनी खे परिवार आहे। हाणे इहा प्रारब्ध छा सां ठहंदी आहे? प्रारब्ध इहा ठहंदी आहे मन, वाणी ऐं कर्म सां। मन सां, जेको कृष्ण चयो आहे गीता में, मनसा वाचा कर्मना। मन सां तूं हिन संसार में कीअं सोचे थो, वाणीअ सां कीअं ॻाल्हाए थो, ऐं हथनि पेरनि सां कंहिंखे कष्ट थो ॾे या कंहिंखे प्यार थो ॾे। इन सां ई तुंहिंजी प्रारब्ध ठहंदे। इन मन सां सोचे अगरि ग़लति थो, ॿाहिरों कुझु थो ॻाल्हाए,
अंदर कुश्ती ॾिसण वारो अंदर के ॾिसंदी, ॿाहिरों न। ॿाहिरों तूं सभिनी खे चए थो हीअं ई पेरे थो पई, हीअं थो करे, ऐं तुंहिंजे मन में खोट थी, त मन सां ई तोखे फल मिलंदी। ॿाहिरें कर्म सां फल न मिलंदो आहे, मन सां। मन में तूं छा आहे? हिकु शहर हुयो, बनारस जो हिकिड़ो शहर हुयो, विच शहर में हिकिड़ो मंदरु हुयो, जंहिं मंदर में पुजारी सॼो ॾींहुं पूजा कंदो हुयो ऐं भीड़ लॻी वेठी हूंदी हुअसि। दिस ऑपोज़िट उनजी हिकिड़ी वैश्या हुई, जंहिं वटि वरी माण्हू वेंदा मालाऊं खणी, गुल खणी करे, उते नाच गाना हलंदा, होॾों वैश्या जा नाच गाना हलंदा, हेॾों पंडित जो मंदरु हलंदो, ॿिन्ही में भीड़। कथा चए थी ॿई मुआ, हिकु ई ॾींहुं मुआ, वैश्या बि मुई, पंडित बि मो। जेॾी महिल ॿई पहुता हुते, पंडित खे बिल्कुलु नरक में देव दूत आयसि, अचे उनखे वठी पिया वञनि नरक में, ऐं वैश्या खे वरी देवताऊं अचे वठी पिया वञनि स्वर्ग में। ॾिसी करे पंडित ईअं गुस्सो करे ऐं सभिनी खे चई, अरे सभिनी खे नाक पियो, कहर पियो, हिते बि ईअं ग़लती थींदी छा? ग़लती त सरकारी दफ़्तरनि में थींदी आहे, हे सरकारी दफ़्तर आया। अरे मां पंडित, मां भॻवान की आरतियूं कयूं आहिनि, पूजाऊं कयूं आहिनि, भोग लॻाया आहिनि, सॼो ॾींहुं चयो आहे भॻवान जो नालो, मूंखे काॾे था वठी हलो? ऐं हिन निभागीअ खे, वैश्या खे वठी था वञो पोइ, इहो छा आहे? एॾी ग़लती? चई हिते ग़लती न थींदी आहे, इहो ग़लती हेठि थींदी थी। लिखियलु हूंदो आहे सत्यमेव जयते, पर कूड़ ई कूड़ लिखियलु हूंदो आहे न, सत्यमेव जयते। कूड़ा मिली वेंदा आहिनि इहे जेके शायदि ई ॾींदा आहिनि, कूड़ ई कूड़। लिखियलु सत्यमेव जयते, सत्यमेव जयते जो अर्थ थींदो आहे जीत हमेशह सत्य की होती है, उते कूड़ आहे। त चइबो हिते बि ईअं आहे छा? चई न, हिते सच्ची सच आहे। सच कीअं? हे मां अहिड़ा कया आहिनि कर्म गजब जा, मूंखे त अॼु नरक, हिनखे त अॼु स्वर्ग। चई भाई तोखे फ़ैसिलो करायूं था। उन जेके फ़ैसिले करण वारे खे घुरायो वियो, पंडित साम्हूं बीठो, चई इहो छा आहे? मां हेॾो हीअं कयो आहे, जीवन पर्यंत पूजा कई आहे, पाठ कई आहे, भॻवान जो नालो वरितो आहे, ऐं हिनखे तव्हां होॾे था मोकिलियो? चई तूं ॿाहिरि कई थी, तूं ॿाहिरि कई थी पूजा पाठ, अंदरि अखि ॻोठ। सॼी जीवन सोचींदे भेण होॾे ऐं वैश्वा वटि माण्हू मज़ा था कनि, मां हिते घिंडड़ी थो वॼायां, होॾे माण्हू मज़ा था कनि, हे मुंहिंजो हे कमु आहे, वेठो मां पूजा थो कयां, होॾे माण्हू मज़ा था कनि पिया वेश्या सां। तुंहिंजो सॼो मन वेश्या में, ऐं वेश्या पंहिंजे हुननि मर्दनि में हूंदी, उनजो सॼो हिर्दो मंदर में वियो। उहा चवंदी उते आरती थी हले, उते भॻवान जो नालो थो हले, सॼो ॾींहुं कीर्तन थो हले, सॼो ॾींहुं भोग थो लॻे। मां हिते हीअं किन में आहियां, ऐं होॾे हुनजी सॼी विरती भॻवान जी लॻल आहे, ऐं तुंहिंजी सॼी विरती गंदगीअ में लॻल आहे। ॿाहिरों कर्मनि सां न थींदी, सॼो अंदर सां थींदी। तूं अंदर जो छा आहे? मन सां वाचा कर्मना। मन सां छा सोचींदो, वाणी सां कीअं ॻाल्हाईंदो, ऐं हथनि पेरनि सां छा थो करे? हथनि पेरनि सां इन सां ई कंहिंखे रांबूटा पाए, कंहिंखे प्यार ॾे। ये हथ पेर आहिनि, ये सॼो परमात्मा आहे, सभिनि सां ईअं मिल, प्यार प्यार ॾे। तोसां कोई हृदय कंहिंजो ख़ुशि थी वञे, ऐं मूंखे हेॾो प्यार कई, ऐं इन ई हथनि सां कंहिंखे हणी विझे, कुझु करे विझे। इहो ई हथु आहे, इहो ई प्यार थो करे, इहो ई ग़लति थो करे पियो, उहो तुंहिंजे मथां थी। मन सां सां सोचींदो, वाणी इहा ई वाणी मिठो ॻाल्हाए। ॾिस घर में तव्हां रोटी खाईंदव, रोटी खाधी थी, हेॾे वई हीअं वई, हे ॻाल्हाइण, हे ॻाल्हाइण, विड़े थो ॻाल्हाए तूं मिठो ॻाल्हाइण आहे। तव्हां ॻाल्हि ॿुधायांव छा? वेठो आहे संतोष, हे संतोष अॼु खां 15 साल पहिरियों कथा ॿुधई, मूंखे चई साईं हाणे मां मिठो ॻाल्हाईंदुमि, बिल्कुलु हाणे मां घर में बि। ज़ाल खे तव्हां जंहिं चयो सम्झजांइ फ़र्क़ु आहे, ज़ाल बि वेठी अथसि,
तहां जंहिं ज़ाल खे चयो, आप तो हिंदीअ में सभु को ॻाल्हाईंदो आहे, सिंधीअ में चई ॾेखारे। मां खोड़नि खे चवंदा आहियां चई न हो भले मां भले ज़ाल भले चए हा तहां रोटी खाधी आहे ऐं हो कंदो, हो वरी छा थो ॻाल्हाए मूंसां, तो खाधी थी, काॾे वेंदी आहे, छा कंदी आहे, घणो खपई, ईअं ॻाल्हाईंदासीं। पोइ हाणे ग़लती थींदे तोखां थी थिए पई। ज़ाल ॻाल्हाई तहां करे, तूं ॻाल्हाए तूं करे, त हाणे इहो त सभिनी खे थियो। पर ज़ाल सकी तहां करे, मुंहिंजी कथा ॿुधी करे संतोष कुमार चई मां हाणे तहां करे ॻाल्हाईंदो। ऐं इहो राणी बि को भला घाट वई पेके। हाणे कॾहिं हेॾनि सालनि में हिननि तहां करे न ॻाल्हायो ऐं फोन थो करे सत्संग ॿुधी करे, फोन घुमाएसि, अरे चएसि तो ओॾी महिल ई, चएसि तो राणी कीअं आहियो, चई छा, चई कीअं आहियो, अरे मां त ठीकु आहियां, भली ॻाल्हायां कंदा, तव्हां कॾहिं ईंदव, अरे छा थो थी वियो, चई कॾहिं ईंदव, ॿार खे मोकिलियांव या मां अचांव, तव्हां कीअं, की फोन रख, हुन सम्झी कंहिं वण हेठां पेशाब करे आया अलाए छा, हुनखे ईअं बि लॻी चवंदो। पर हाणे हुनखे असांजो वहिंवार ई जॾहिं मटिजी वञे एकदमि त माण्हू सम्झंदो कुझु गड़बड़ आहे, पर काई गड़बड़ कान्हे। हाणे उहे साल 15 साल थिया आहिनि, मां त चवां नुंहुं खे बि तहां करे ॻाल्हाईंदो आहे, ज़ाल खे बि तहां करे ॻाल्हाईंदो आहे। वञे छा थो असांजो, आया ज़ीरो में, बिलाईअ मां ज़ीरो, बिल्कुलु ज़ीरो। हाणे शायदि तव्हां सभई संतोष खे सुञाणो। मां चवां प्रारब्ध ठहंदी आहे, मन सां कीअं सोचे थो, वाणीअ सां कीअं ॻाल्हाए थो, हथनि पेरनि सां कीअं करे थो, इहे ॻाल्हियूं वहिंवार थी। हाणे अचो घर गृहस्थ, हे ॿार अॼु हे शादी कंदा, अॼु इहा छोकिरी पंजवानी ठहंदी ऐं हिन घर में हूअं ई नुंहर धीअर करे पलजंदियूं आहिनि। या पर मां त पंहिंजनि प्रेमियुनि खे सभिनी खे चवंदो आहियां, मां नुंहं जो हूअं ई पक्षपाती आहियां। मां चवंदो आहियां नुंहुं धीउ अथव, असां ससु सहुरनि जे लाइ धीउ आहे, इनखे कॾहिं बि नुंहं जो उहिदो न ॾियो, पेरे बि न पए, भले पेरे बि न। कंहिंखे अगरि नालो खणे थी, अॻे जीअं नालो खणंदियूं नंढड़ो नंढड़ी, ईअं न, हाणे भैया भैया ॻाल्हाइनि थियूं बढ़िया। पतीअ खे बि अगरि नालो खणे थी त कोई बुराई कान्हे। अॻे वारियूं जेके नालो न खणंदियूं आहिनि, मां खोड़नि जे घर में ॾिठो आहे जेके नालो न खणनि। हिकिड़ी माई त कल्याण में हीअं वेठी, जीअं हे प्रीति वेठी आहे हीअं वेठी, मां हिकिड़ी धुनी आई, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, त माई पई चए रघुपति राघव राम राजा राम टप्पू के पप्पा सीताराम। हिकु भेरो चई, ॿियो भेरो चई, माई छा आहे, माईअ खां पुछो मां छा थी चएं, हुन ॿी माईअ चई बाबा हिन जे मुड़ुस जो नालो पवन थी, इन करे टप्पू के पप्पा थी चवई पई, पवन नथी चवई। मां चवांसि पोइ ॿुधाए ॾिया, मां कॾहिं तव्हांजे घर में झगड़ो थींदो आहे, चई झगड़ो रोज़ रोज़ मारींदो आहे, चंबा हणंदो आहे, नाला नथी खणेसि, मुड़ुसु मारेसि थो, इहो घरु आहे। मां तंहिंखां नालो खणे कोई बुराई कान्हे, नथी खणे, राजा चए थी, प्रीतम चए थी, प्यारो चए थी, कोई बि नालो खणे, पर खणे। कोई सोनू चए थो, मुंहिंजी माउ वरी मुंहिंजे पीउ खे सोनू चवंदी, गजब जो चवंदी आहे, मां कुझु बि खणे, पर कोई ईअं बाक़ी हूअं वरी चओ छा था पिया। हाणे बीठो आहे हुन मर्द जो नालो छा आहे, मर्द खे छा था चवसि पिया, पासे में बीठो आहे त नालो अथसि ॿुधो था, जंहिंमहिल चवंदी आहे ॿुधो था, चएसि ॿोड़ो आहियां, ऐं वरी परे बीठो आहे हेॾां, इहो नालो आहे, छा कंदा आहियो तव्हां, छा चवंदा आहियो, हेॾां ऐं ॿुधो था। तंहिंखां चईसि न सोनू राजा बढ़िया आहे। पुराणे ज़माने चवंदियूं पहिरियों ॾेर खे नंढड़ो नंढड़ी, हाणे ठहे थो, हाणे दीदी भैया, भले नालो खणे, अशोक भैया, प्रकाश भैया, नारायण भैया, निर्मल भैया, अजय भैया, पहलाज भैया, केॾो बढ़िया आहे कि न।
नंढड़ो ठहे तो यो नालो खणे मुंह भी न ढके ये असांजी धी आ और हिन जो हीअं हाणे जो शादी थींदी कन्यादान न शादी कराई से ए घनश्याम बैठो हूंदो हिते बैठो आहे घनश्याम हाँ कॾहिं न चइजांइ मां चई थो छॾिजांइ कन्यादान पैसनि जो थींदो आहे कॾहिं पुट जो दान कंहिं कयो आहे छो असां पंहिंजी न्याणीअ खे चऊं कन्यादान मां कन्यादान जो अर्थ ॿुधायांव थो बाक़ी तव्हां ॼाणजो कन्यादान दान कयल शइ जो सभु को मालिक थींदो आहे ऐं हिन मालिक थी करे उन दान कयल शइ खे चाहे चीरे चाहे फाड़े चाहे साड़े अॻिले ज़माने जूं खोड़ ईअं छोकिरियूं के सुसाइड में हली वेंदियूं के मारियूं खाईंदियूं के कुझु थींदो इहे दान थियल न शादी कराईसीं लॼ अचणु खपे जेको दान थो चवे पियो पैसा ॾेई करे हीअं रखो था हथ में जी दान कईसीं छो दान कईसीं दान धन जो थींदो आहे चेतन जो दान दिलि जो टुकड़ो असांजी धीउ केरु आहे इहा धीउ होॾे वञे थी शादी कराईसीं असां ॾे वरी धीउ कंहिंजी अचे थी हाणे इहा असांजी हाणे धीउ आहे वरी हिन खे जेॾीमहिल पुटु पढ़जंदुसि हिनजी मनो ईंदी उहा हुनजी धीउ मां त चवां इहा धीउ एॾो तूं बढ़िया रखीसि मां गाॾी वठी ॾियसि पंहिंजी माउ खे या ससु खे या माउ थियसि पोइ ॿई घुमनि कंहिंजियूं बि गेझूं न थियनि न त अॻे पुटु वठी वञे या मुड़ुसु वठी वञे तॾहिं वञी डॉक्टर ॾे हाणे नूंहर अचनि थियूं चवनि था वञो तव्हां दुकान ते असां आहियूं पोइ नूंहं खे राणीअ खे विहारे बिस्कीअ थी वठी वञे बाज़ारि सभु वठी थियूं अचनि भाॼियूं वठी थियूं अचनि हेठि वठी अचनि वठी थियूं अचनि फस्ट क्लास खीर वठी अचनि सभु वठी अचनि पोइ असांजी नूंहं केॾी बढ़िया थी असांजी धीउ आहे मां चवां उनखे कॾहिं बि नुंहं जो हेठो न मां त चवंदो माण्हू चवंदो पहिरें छो पए कंहिंखे छो झुकाइजे पंहिंजी धीउ खां पवराईंदा आहिनि छो था उन वीचारी खे झुकायो पिया ऐं ईअं बि कॾहिं न चइजो चंड ते कढंदासीं चंड ते रांदीको आहे चंड ते कढंदासीं मां चवां वञी घुमे फिरे सुभाणे हली वञे काॾे बि घुमी अचे चंड ते कढंदासीं रांदीको आहे कॾहिं बि न असांजी नुंहुं असांजी धीउ अहिड़ो प्यारु ॾींदासीं ऐं असांजो घर हिकु मंदरु आहे हे गृहस्थ आश्रम अॼु खां हिननि जो लॻंदो असांजो घर मंदरु आहे घर मंदरु आहे तव्हां घर में जेको कयो था तव्हांजी पूजा आहे न अचे माई ऐं माई थी नथी अचे त तव्हां घर कीअं हुजे हे हर विहांव में शब्द चवंदा आहियां घर कीअं हुजे आख़िरी हे शब्द चई करे विहांव कंदासीं छा जंहिं घर में सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे चंदा की किरण से धुल के घन घोर अंधेरा भागे चंदा की किरण से धुल के घन घोर अंधेरा भागे कहीं धूप खिले कहीं शाम मिले लंबी सी डगर न खले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार पले ऐसे गगन के तले आ चल के तुझे मैं लेके चलूं ऐसे गगन के तले बस प्यार तले एक ऐसे गगन के तले जहाँ दूर नजर दौड़ाए आजाद गगन लहराए जहाँ रंग बिरंगे पंछी
आशा का संदेशा लाए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए। सपनों में पली हस्ती हो कली, जहाँ शाम सुहानी ढले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन के तले, सपनों के ऐसे जहां में, जहां प्यार ही प्यार खिला हो, चले हम भी वहां खो जाएं, शिकवा न कोई गिला हो, चले हम भी वहां खो जाएं, शिकवा न कोई गिला हो। कोई गैर न हो, कोई वैर न हो, सब मिल के यूं साथ चले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन एड़ो घर मंदिरा, जै घर में सिर्फ प्रेम ही प्रेम आ, ज़ाल मुर्स में ॿारनि में वधी विढ़नि था माण्हू। मां चवां परमात्मा कोई आहे ही कान, जिथे प्रेम आ वो परमात्मा है। साच कहूं सुन ले सभी, गुरु ग्रंथ साहब, साच कहूं सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। प्रभु कोई मानू थोड़ी आ, प्रेम अथी अंदर में तो भक्ति थी। जिथे प्रेम काने तू केडो भी नाम वे जप कुछ न थींदी, गारंटी तो ॾियां। मथा सोचे मां गारंटी न कर तो चवां, मां इनके ॾिठो आहे 3 कलाक ये वेंदियूं बुबी, मेहमान अचे कुछ भी अचे वेठी आहे, वरी तंहिंखां पोइ मां 3 कलाक जेके वेठी आहे असां ॻाल्हायां, थोरो ॿोध खुलियल हूंदुसि, ॻाल्हायां त टके जो भी ॿोध न, अंधविश्वास भरम संसार, घर में झगड़ा। अरे तू छा थी वे भई, ची मां सेवा कंदी आहियां। सेवा कंदी आहियां त तू सेवा प्रेम ही कान्हे। प्रेम हूंदी त परमात्मा आहे। हिकिड़ो चई छॾियां लाइन, प्यारे जिस दिल में जवां, प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। मान ले तू, समझ ले तू धड़कनों की ये जुबां, सुन ले तू दिल की सदा। प्यार से प्यार सजा, प्यार के प्यार से सजा। घर थी मंदिर, कोई पूजा पाठ न, सिर्फ तुझो प्रेम। मां न चवां कोई पूजा पाठ कर भाई, मां मर्दन के भी चवां न करी अगरबत्ती बगरबत्ती। ग्राहक चई प्यार से ॻाल्हाइस, प्यार से सौदो ॾिस। ईअं अंदर में न त ईअं मुर्गो आयो आहे कटियांस, ईअं न। अरे ग्राहक आहे, असांखे रोज़ी तो ॾेई वञे, भगवान आहे। मां चवां हिते भगवान थी पूजा में। मां इहो माण्हू हिकिड़ो ॾिठो आहे, हीअं अधु कलाक हीअं पोइ करे ग्राहक आहे अथसि वीचारो तकिड़ो ग्राहक। घर में महिमान चएसि थो खंडु ॾे मूंखे, जल्दी ॾे खंडु। महिमान घर में वेठो आहे, चएसि थो अंधो आहे, ॾिसे नथो मां पूजा थो कयां, मैं 2 कोड़ी जी पूजा थो करे। अरे हुनखे ॾेसि खंडु, वीचारो महिमान भगवान आयो थी दर ते, उनखे तूं नथो ॾीं पियो, तूं पूजा वेठो थो करीं पथरनि जे मथां। बिल्कुलु हुनजो ॾेसावर मूंखे ख़बर हुई, हे माना कंहिंखे पैसा ई न ॾींदो आहे ढंग सां। जेको ॾिसो रोई वेंदो आहे। दुकानदार जेके मथो ईंदो अथसि माल ॾींदा बि कान्हनि सके। हुनखे सम्झायोमांसि मां इहा पूजा न कर, हिन में कुझु न थींदी। ग्राहक सां मिठो ॻाल्हाए, ग्राहक खे प्यार ॾिस। ॾिसजांइ पैसा कीअं था अचनि, पैसा लछण सां ईंदा आहिनि, पूजा सां न ईंदा आहिनि। ॾियारी ते तव्हां पूजा था कयो पिया पैसनि जी, हिते छा ईंदो आहे पैसो? पैसो ॾिसो ॿाहिरि पूजा कंदा आहिनि।
जापान में अमेरिका में उते पूजा कंदा आहिनि, अगरबत्ती ॿारींदा आहिनि ऐं लक्ष्मी ईंदी आहे काई बि। अरे लछण आहे उते, पैसा खोड़ पाण ई ईंदा, पूजा सां न ईंदा आहिनि। लछण प्यार, जिते प्यार आहे उते परमात्मा है। प्यारे जिसने न किया खाके वो जहां में जिया, उसका जीवन भी क्या जीवन, जैसे वीरान बस्तियां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। आखिरी में सभिनी जे अंदर वेठल परमात्मा के नमस्कार। बाक़ी पोइ कॾहिं